नवाज़ली में बाहि लॻी उन हवाले सां मुतासिरीन कहिड़ी मदद कई वेंदी ज़रूरत? अदा असांखे जीअं ई इन ॻोठ में बाहि जी ख़बर पई, मुंहिंजे ऑफिस में कंट्रोल रूम जेको 24/7 कमु करे थो, ऐं तव्हांजे तवसुल सां आवाम खे बि ॿुधायां थो, उनजो नंबर आहे 0235920116 ऐं 117। उन ई ते जीअं इंफॉर्मेशन मिली त असां फायर ब्रिगेड कढी छॾी, नियर बाय फायर ब्रिगेड। जेतिरो उते पहुचण जो टाइम हुयो, उहो टाइम थोरो वधीक हुयो, उते केसी नुक़सानु थी चुको हो ऐं उन खां पोइ बाहि ते कंट्रोल थी वियो हुयो। असां उनजो मां मुख़्तियार खे चयो आहे त असेसमेंट करे जेको नुक़सानु आहे ॻोठ जो ऐं ॻोठाणनि जो, पोइ इन जी इनशाला असां हर मुमकिन मदद कंदासीं। गवर्नमेंट खे बि लिखंदासीं जेको उन्हनि जो ॾाज वग़ैरह जो नुक़सानु थियो आहे या जेके घर सड़िया आहिनि उनजे लाइ जेका मदद थी सघी इनशाला असां कंदासीं। ऐं इन में असां इन्हनि खे कीअं बेयारो मददगार न